सिक्योरिटी फोर्सेस जो केपी में ॻुझे इतलात ऑपरेशन 8 ख़वारजी मार्च विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस ज़िले टोंक में ॻुझे इतलात ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान कार्रवाई में 8 ख़वारजी मार्च विया। सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि में वादी तीरा में चकरियूं थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास में राइट साइजिंग कमेटी जूं सिफ़ारिशूं मंज़ूरी लाइ पेश कयूं पियूं वञनि। नारकोटिक्स डिवीज़न के घरू वज़ारत के ज़िम करण की मंज़ूरी ॾिनी वेंदी। एविएशन डिवीज़न के दिफ़ाई वज़ारत में ज़िम करण की समरी भी पेश कई वेंदी। अक़लियतुनि बाबति क़ौमी कमीशन एक्ट 2024 भी मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। पेपरा रूल में तरमीमूं भी काबीना एजेंडा में शामिल। सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच में फौजी अदालतुनि में सिविलियन से मिलिट्री ट्रायल बाबत केस ॿुधणी। अदालत रिमार्क्स न आहिनि त माण्हुनि जो कोर कमांडर हाउस अंदर वञण सिक्योरिटी की नाकामी आहे। दिफ़ाई वज़ारत के वकील ख्वाजा हारिस दलील ॾिना त कंहिं फौजीअ खे कम खां रोकण ते भड़काइण जे ट्रायल आर्मी एक्ट तहत थींदो। सुप्रीम कोर्ट माज़ी में करार ॾेई चुकी आहे त रिटायर्ड अहलकार सिविलियंस हूंदा आहिनि। मुज़ाहिरीन ते इल्ज़ाम मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण आहे। 9 मई जे वाक़िअनि में कंहिं फौजी ऑफिसर जो ट्रायल नाहे थियो। पाकिस्तान के मुआशी इस्तेकाम लाइ चीनी सीड़पकारी अहम आहे। पाकिस्तान पंहिंजे मार्केट के चीन के कैपिटल मार्केट में वधीक हम आहंग करण लाइ जून की शुरुआत ताईं युआन ते ॿधल पांडा बांड जारी कंदो। उन कदम सां बीजिंग के करेंसी के इस्तेमाल के वधाइण में मदद मिलंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चीनी मीडिया के इंटरव्यू। संदसि चवणु आहे त पाकिस्तान चीनी सीड़पकारनि खां 200 खां 250 मिलियन डॉलर्स गॾु करण जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान सीपेक के ईंदड़ फैसले चीन सां वधीक सहकार कंदो। सीपेक के ईंदड़ फैसले स्पेशल इकनॉमिक ज़ोन ज़राअत ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी शोबनि में जिद्दत आंदी वेंदी। पेट्रोलियम शयुनि की क़ीमतुनि में इज़ाफ़े जो इम्कान। 15 जनवरी खां पेट्रोल की क़ीमत में 5 खां 6 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़ो थी सघे थो। ज़रियनि मूजिब गासलेट ऐं डीज़ल की क़ीमतुनि में 3 ऐं 2 रुपया वाधि जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। कराची के शहरुनि लाइ ख़ुशख़बरी के इलेक्ट्रिक नवंबर के माहवार एडजस्टमेंट की मद में बिजली अटकल 5 रुपया फ़ी यूनिट सस्ती करण की दरख्वास्त ॾेई छॾी। नेप्रा में ॿुधणी सुभाणे थींदी। दरख्वास्त मंज़ूर थियण की सूरत में कराची के शहरुनि के 7 अरब 17 करोड़ 90 लख रुपया रीफंड थींदा। लाहौर की दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई साने के केसनि में मुलविस 104 जवाबदारनि की उबूरी ज़मानतुनि में 12 फरवरी ताईं वाधि करे छॾी। फवाद चौधरी असद उमर अदालत में पेश थिया। शाह महमूद कुरैशी ऐं आज़म सवाती जा जेल वारंट पेश कया विया। अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान की हाज़िरी खां छूट वारियूं दरख्वास्तूं दाख़िल कयूं। क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक हुकूमत ऐं ऑपोज़िशन की ॻाल्हियुनि वारियुनि कमेटियुनि जो इजलास छॾाए वरितो। सरकार ऐं PTI जी कमेटियुनि जो इजलास 16 जनवरी ते सुबुह 11:30 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। तहरीक इंसाफ़ पारां हुकूमती नुमाइंदनि आॾो लिखत में मुतालबा पेश कया वेंदा। पाकिस्तान जो तरक्की पज़ीर मुल्कनि की तंज़ीम G77 ऐं चीन लाइ आलमी चैलेंजिस के मोह ॾियण की हिकमत अमली ते ज़ोर। न्यूयॉर्क में G77 के सरबराही इजलास के इराक के सौंपण की तकरीब। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान के मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम की भी शिरकत। मुनीर अकरम जो चवणु आहे त तरक्याती मालियाती फ़रहमी वापार के बहाल करण तरक्की पज़ीर मुल्कनि की तरजीह आहे।
टेक्नोलॉजी के निज़ाम के पायदार तरक्याती हदफ़ और माहौलियाती मक़सद हम-आहंग करण में तरजीह है। टेक्नोलॉजी के SDGs और माहौलियाती तब्दीली के कारवाइन से गंढण ज़रूरी है। पाकिस्तान के नुमाइंदे तरक्की पसीर मुल्कन के मसनूई जहानत ताईं पहुंच में इम्तियाजी सलूक खत्म करने की हिमायत कई। पंजाब जी शहर अटक वेझो सिंधु दरिया में 28 लख तोला सोन जा ज़ख़ीरा हथ अचण जी दावा। जियोलॉजिकल सर्वे ऑफ पाकिस्तान अटक वेझो सिंधु दरिया में 28 लख तोला सोन जा ज़ख़ीरा हथ अचण जी तस्दीक करे छॾी। 127 हंधनि तां नमूना गॾु कया विया, जंहिंखां पोइ ज़ख़ीरा दरियाफ़्त थिया आहिनि। 32 किलोमीटर डिघी पटी ते 28 लख तोला सोन जा ज़ख़ीरा मिलिया आहिनि। कराची में हज़रत अली करमुल्ला वजह जे यौम विलादत के सिलसिले में अॼु शाम 4 वॻे जुलूस कढियो वेंदो। तिब्बत सेंटर खां शुरू थींदड़ जुलूस सोल्जर बाज़ार वटि ख़त्म थींदो। जुलूस दौरान एम ए जिना रोड, तिब्बत सेंटर खां गुरु मंदिर चौक और उन ते चौधारी रस्ता बंद रहंदा। ट्रैफिक पुलिस मूजिब गुरु मंदिर खां टावर वेंदड़ सोल्जर बाज़ार, अंकल सरियाज सिग्नल वारो रस्तो अख्तियार कयो वञे। चारा क़ाइदेन ख़ुदादाद सिग्नल खां ट्रैफिक लाइ बंद कयो पियो वञे। ख़ुदादाद सिग्नल खां सदर वेंदड़ पुल ट्रैफिक लाइ खुलियल रहंदी। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में कोहीड़े सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में हिकु ॼणो फौत, 12 खां वधीक ज़ख़्मी। काज़ी अहमद वेझो सख़्त कोहीड़े सबबि 6 गाॾियूं पाण में टकराइजी वियूं, 12 सख़्त ज़ख़्मी। हादसे जो शिकार गाॾियुनि में ट्रक, ट्रॉलर, आयल टैंकर और कारूं शामिल। सकरन वेझो ट्रॉलर कल्टी थियण सबबि हिकु ॼणो फौत, 1 ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। मुल्क के अक्सर इलाक़नि में मौसम थधी और खुश्क रहण जो इम्कान। जाबलू इलाक़नि में थधि की लहर बरक़रार। कराची में थधियुनि हवाउनि सबबि सीउ वधी वियो। सिंध ऐं पंजाब के अक्सर मैदानी इलाक़नि में कोहीड़ो छायल। नज़र की हद घटिजण सबबि मुल्तान, रहीम यार खान, गुड्डू और घोटकी वटि मोटवेज़ के बंद कयो वियो। लॉस एंजलिस में लगल बाहि तेज़ हवाउनि सबबि वधीक पखिड़जण जो ख़तरो। अमरीकी रियासत कैलिफोर्निया में लगल बाहि हिन हफ़्ते वधीक भड़कण जो इम्कान। तेज़ हवाउनि सबबि बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। $250 अरब नुक़सान जो काथो लगायो वियो। बाहि में सड़ी पौथियलनि जो अंग 25 थी वियो। 40,000 एकड़नि ते 12,000 खां वधीक इमारतूं ऐं घर रख जो ढेर बणिजी विया। 2 लख खां वधीक माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर। असांजा हरीफ़ कमज़ोर थी चुका आहिनि। ग़ज़ा जंगबंदी मुआहिदे लाइ दॿा विझी रहिया आहिनि। असां वटि जेको मुसवदो आहे उन सां जंगबंदी कैदियुनि खे आज़ादी मिलंदी। अमेरिका जा मुख़ालिफ़ अॼु 4 साल पहिरियां जे मुक़ाबले में कमज़ोर आहिनि ऐं असां आलमी इक़्तिसादियात ऐं टेक्नोलॉजी जे नएं दौर में कामयाबी जे रस्तनि ते गामज़न आहियूं। अमरीकी सदर जो बाइडन जे उहिदो छॾण खां अॻु परॾेही पॉलिसी ते तक़रीर। अमरीकी सदर रूस, चीन ऐं ईरान खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे ओलह मुल्कनि ते ज़ोर भरियो त उहे यूक्रेन जी हिमायत में पंहिंजे आलमी विरासत जो तयन कनि ऐं परॾेही खाते में उन हिमायत खे वधीक मुस्तहकम कनि।